मेहर शहरी इतिहाद जे चेयरमैन पीटीआई अगवान न्याज़ अली बुरड़ो मेहर अदालत में पेश 10 ॾींहं जेल कस्टडी हवाले। तफ़सीलन मूजिब गिरफ्तार पीटीआई अगवान न्याज़ अली बुरड़ो के पुलिस मेहर की अदालत में पेश कयो। पुलिस पारां जांच लाइ रिमांड वठण जी इस्तदा। अदालत रिमांड जी इस्तदा मुस्तरद कंदे न्याज़ अली बुरड़ो के 10 ॾींहं जेल कस्टडी हवाले करे छॾियो। 28 जनवरी ते हाज़िरी गिरफ्तार न्याज़ अली बुरड़ो अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजे ॾिनल बयान ते अॼु बि क़ाइमु आहियां। मूंखे ख़ामोश करण लाइ मूंखे मारे सघो था पर झुकाए नथा सघो। हुन एसएचओ अकबर चन्ना मथां पिण घर में घिरी गिरफ्तार करण वक़्तु सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी करण जा इल्ज़ाम पिण हंया। हुन एसएसपी दादू के घर मां खयल रक़म ऐं सोनो वापसि कराइण जो मुतालबो कयो। ॿी सूरत में कानूनी कार्रवाई जो हक़ थो रखां। न्याज़ बुरड़ो जी अदालत में पेशी दौरान पुलिस पारां सिक्योरिटी इंतजाम सख़्त कया विया। चेवरनि पारां न्याज़ अली बुरड़ो जे हक़ में नारेबाज़ी सिक्योरिटी जा इंतजाम सख़्त कया विया। अदालत ॿाहिरां कारकुननि पार्टी अगवान ऐं शहरी वॾे तादाद में पहुता। न्याज़ बुरड़ो के बख्तरबंद गाड़ी मां ॿाहिरि निकिरण शर्त गुलनि जी वर्खा करे गुलनि जा हार पाराया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।